आगाज जे लाइ मां सिराज मक़सूदरानी साहब के अर्ज़ु कंदुसि त हू अची पंहिंजो टई गज़ल पेश कनि ऐं उन खां पहिरियों हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त हू असांजो मिसाल ईअं आहे जीअं न हिकिड़ो मुकमल ज़बान जे साम्हूं हिकिड़ो बातिड़ी ज़बान ॻाल्हाए सो साईं यारनि जा वॾा हिकिड़ा अदीब आहिनि असां हिकिड़ा बातिड़ी ॿोली वारा शाइर आहियूं सो ग़लती पहुचाइण ते नज़रदारी हुजे बहरहाल असां इन ई करे साईं यारनि खे हिते तकलीफ़ ॾिनी आहे मोहतरम सिराज मक़सूदरानी खे गुज़ारिश कंदुसि त अची गज़ल पेश कनि अस्सलाम वालेकुम सही वठी गाना सभिनी में महिरबानी ऐं तरह ही मुशाइरो आहे वाह जे नज़र जो निशानो पको थी साहिब तरह मजीद जे संगर सां इजाज़त एॾो को ॻाल्हाइण दिल भर मिठो थी फ़रेबी अदाउनि सां जानी कुठो थी एॾो को ॻाल्हाइण दिल भर मिठो थी फ़रेबी अदाउनि सां जानी कुठो थी तुझी नज़रुनि खां बचो को कोने तुझी नज़रुनि खां बचो को कोने वाह जे नज़र जो निशानो पको थी फ़रेबी अदाउनि सां जानी पुठो थी अकुल होश सारो वयो आहे उॾरी अकुल होश सारो वयो आहे उॾरी एड़ो वार एड़ो को ज़ालिमाणो कयो थी फ़रेबी अदाउनि सां जानी पुठो थी वयो आहे प्यार तो साण केॾो थी वयो आहे प्यार तो साण केॾो खोले न खानो मुंहिंजी दिल जो सनम ॾिठो थी परे बि अदाउनि सां जानी पुठो थी पाण ई मां पाण में गुम थी थो वञा पाण ई मां पाण में गुम थी थो वञा अहिड़ी सोचनि में मूंखे सनम विधो थी परे बि अदाउनि सां जानी पुठो थी आख़िरी अदाई वणे की नथी का भी सूरत सिराज खे वणे की नथी का भी सूरत सिराज खे एड़ो सबक प्यार जो पढ़ाए छॾियो थी फरे भी अदाउनि सां जानी पुठो थी महिरबानी। वाह